कंडियारो तालुके जे कचे वारे इलाइक़े में ॿेले भनूर में ॿेले खाते जी 1800 एकड़ ज़मीन ते मुबैना कब्ज़े जो इंकशाफ़ थियो आहे, जॾहिं त कंडियारो तालुके जे ॾे भनूर में बाअसरनि पारां ॿेले खाते जी ज़मीन ते मुबैना जाली खाता बि ठाराइण जो इंकशाफ़ पिणु थियो आहे। DFO नौशरो फिरोज़ होश मोहम्मद शर पारां असिस्टेंट कमिश्नर कंडियारो ॾांहुं मोकिलियल लेटर में इंकशाफ़ थियो आहे त DFO नौशरो फिरोज़ असिस्टेंट कमिश्नर खे ॿेले खाते जी अलाटमेंट ऐं खाते कैंसिलेशन कराइण लाइ लेटर लिखियो। लेटर में ॼाणायो वियो त एडिशनल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद साल 2019 में कंडियारो तालुके जे रेवेन्यू अमलदारनि खे पाबंद कयो त हू कंडियारो तालुके जे कचे ॿेले भनोर में 1801 एकड़ ॿेले खाते जी ज़मीन जी अलाटमेंट ऐं खाता कैंसिल कया वञनि। लेटर में उहो बि ॼाणायो वियो त रेवेन्यू इंतिज़ामिया अदम दिलचस्पी सबबि बाअसरनि खे जारी थियल अलाटमेंट ऐं खाता कैंसिल न थी सघिया आहिनि, जंहिं करे बाअसर ॿेले खाते जी ज़मीन ते क़ाबिज़ आहिनि। DFO नौशरो फिरोज़ हिकु भेरो ॿीहर असिस्टेंट कमिश्नर कंडियारो खे यादगिरी ॾियारी आहे त ॿेले भनोर में ॿेले खाते जी ज़मीन अलाटमेंट ऐं रखियल गैर क़ानूनी खाते खे ख़तमु करे कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। कैमरा टीम सां गॾु अल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।